आगे चक्कर में आयो ऐं असांजी पोस्ट रखियो हिन चक्कर में तव्हांजी वॾी महिरबानी। जीअं त चेयरमैन मोहतरमा चेयरमैन साहब ऐं MP MNA साहब जिन खे असांजी गुज़ारिश आहे त असांजी गली जेकी सालनि खां वठी नज़र अंदाज़ आहे ऐं उन खां विच में साईं जिन महिरबानी करे असांखे ठीको ॾिनो जेको मोहम्मद रमज़ान कीरियो अध में फिटी करे ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे हणी ॾेई हलियो हुयो। उन बावजूद बि उन जी मज़ूरी उन्हनि 50 फुट जी बि असां पाण भरी हुईसीं। पाण चई उन मज़ूरी बि असांखे कान ॾिनी आहे। जेकी असांजी सीमेंट जी बोरियूं बि आयूं उहे असां लाकिंग बि पाण कराईसीं। उहा बि पाण चई त हिते गॾनि वारनि खे ढोई बि असां पाण ॾिनीसीं। जंहिं ॻाल्हि ते फछरी बि थी पई। मोहम्मद रमज़ान कीरे चयो त मुंहिंजो ठीको एतिरो आहे वधि मां इहो ठीको तक़रीबन हिन वधि में वधि 100 फुट मस कयो आहे। बकायो चई त मुंहिंजो कमु एतिरो आहे मां घरा कोन कंदुमि। उन खां बावजूद चई मूंसां मोहम्मद इब्राहिम ॻाल्हाए जिन जो ठीको आहे। उन चयो बाबा तव्हांखे सॼो कमु करिणो आहे तव्हांखे साईं इब्रार शाह ॾिनो आहे तव्हां कमु करे ॾियो। उन खां बाद में उन कमु न कयो बाद में हू गुम थी वियो। ऐं असांजो साईं जिन खे मुतालबो आहे MP MNA साहब चेयरमैन जिन खे त महिरबानी करे असांखे गली ठाराए ॾिनी वञे असांजो मसइलो दूर कयो ऐं ठेकेदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे।